तुझे मूडे अची दिल बर अखड़े खे विछाया मां लुड़कन सां है रस्ता सब धोई पुसाया मां तुझे मूडे अची आका अखड़े खे विछाया मां लुड़कन सां है रस्ता सब धोई पुसाया मां पुराणियूं यादूं अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां अवांजो पंहिंजो होस्ट शाहनवाज़ अली क़ादरी। प्रोग्राम पुराणियूं यादूं में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। जीअं त मां तव्हांखे सिंध जी मशहूरु कंहिं न कंहिं हस्ती सां मिलाईंदो आहियां, या कंहिं वलीअ सां, या कंहिं बुज़ुर्ग सां, या कंहिं आलम दीन सां, या कंहिं सिंध जी बहितरीनु शख़्सियत जे मालिक सां। अॼु मूंसां गॾु सिंध जा बहितरीनु नात ख़ान ऐं प्यारे आवाज़ जा मालिक साईं मोहम्मद सलमान ख़ासकेली हुसैनी साहब मौजूदु आहिनि। पुराणियूं यादूं अॼु असां तव्हांखे साईं जन खां पुछी ॿुधाईंदासीं त साईं जन कॾहिं खां नात ख़ानी शुरू कई ऐं कंहिंखां सिखिया वरिती, साईं जन जा उस्ताद कहिड़ा। त साईं जन सां गुफ़्तगू जो सिलसिलो बिना देर जे शुरू कंदासीं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं कहिड़ा हालनि? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम। साईं सभ खां पहिरियां तव्हांखे पंहिंजे नए एल्बम 56 जूं लख मुबारकूं। ख़ैर मुबारकूं। तव्हांजा लख एहसान जो मूं गुनहगार खे टाइम ॾिनो प्रोग्राम पुराणियूं यादूं में। जी जेके काफ़ी तव्हांजा परस्तार हुआ उन्हनि मूंखे यूट्यूब ते या फेसबुक ते कमेंट्स बि कया त साईं मोहम्मद सलमान ख़ासकेली खां कॾहिं इंटरव्यू वठंदव। त मां जो इनशाला जल्दी तव्हां जेके परस्तार आहे उन्हनि खे मां ॿुधायो त इनशाला साईं सलमान ख़ासकेली मुंहिंजो दोस्त न बल्कि भाउ आहे। बिल्कुलु। ऐं काफ़ी टाइम खां ई पंहिंजो कुर्ब मोहबत जारी आहे। इनशाला जेसी हयाती आहे ही मोहबतूं दाइम क़ाइमु रहंदियूं। आमीन इंशाअल्लाह। सभ खां पहिरीं तव्हांजी बि महिरबानी। तव्हां हमेशह मूंखे यादि कंदा आहियो। जी जी। ऐं हिन दफ़े बि तव्हां मूंखे यादि कयो। जी जी। कराची खां वापसी थी असांजी मोहरमुल हराम जो एल्बम नंबर 56 जी इमाम हुसैन अली मक़ाम जे शान में, शोदाए करबला जे शान में। जी। उनखां जीअं वापसी थी तव्हांजी कुर्ब भरी मोहबतुनि भरी दावत मिली। महिरबानी। ऐं असां हाज़ुर थियासीं। वॾी महिरबानी तव्हांजी। अलाह सां शादो आबाद रखंदो तव्हांखे। साईं अर्ज़ु इहो आहे त काफ़ी तव्हांजा परस्तार आहिनि ॾे तोड़े पर ॾे में, पर तव्हां जूं नातूं ॿुधंदा आहिनि, तव्हां सां मोहबत कंदा आहिनि। कंहिंखे इहा ख़बर न हूंदी आहे त साईं जन केरु आहिनि, ज़ात जा किथां जा आहिनि। त हीअ असां प्रोग्राम ई अहिड़ो कयो आहे पुराणियूं यादूं त जेके बि नात ख़ान आहिनि या बुज़ुर्ग आहिनि उन्हनि खां पुछी ॿुधायूं। उनजे परस्तारनि खे मालूमात खपे त तव्हां ज़िंदगी पंहिंजी कीअं बसर कई ऐं कीअं ज़िंदगी गुज़ारे पिया, कीअं शुरूआति कई। पुराणियूं यादूं। हा शाहनवाज़ भाउ, 8 सालनि जी उमिरि में जी साईं। मूं अल्हम्दुलिल्लाह नात ख़्वानी शुरू कई आहे। माशाअल्लाह। मुंहिंजो वालिद मोहतरम जनाब आशिक़ हुसैन ख़ासकेली साहब तमामु बहितरीनु शाइर बि आहिनि ऐं तमामु बहितरीनु आवाज़ जा मालिक बि आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह उन्हनि खे सुठो आवाज़ अता कयो। माशाअल्लाह। पोइ वालिद साहब खे ॾिसी जंहिंजे घर में जेको ज़िक्र हलंदो आहे ख़बर बिल्कुलु, त पोइ हुनजा ॿचड़ा, हुनजी औलाद, हुन ते असरु उहो थींदो आहे, फैमिली जो असरु हूंदो आहे। पोइ मुंहिंजो वालिद साहब हुते असांजे ॻोठ में बाबा आज़ान चवंदो हो, आज़ान खां बाद में जुमे जी राति हूंदी जी त मस्जिद में नात पढ़ंदा लाउड ते, वरी नात खां बाद में सलातो सलाम पढ़ंदा। जी जी। मां नंढड़ो हूंदुमि, मूंखे ॾिसी ॾाढो शौक़ु थींदो। पोइ मां अज़ ख़ुदि ई, बाबा खे ख़बर ई न हूंदी, मां अज़ ख़ुदि ई जेको बाबा साईं सलाम पढ़ंदो मस्जिद में या नात पढ़ंदो उहा मूंखे यादि थी वई कुदरती तौर ते। मां ई पंहिंजे मुंहं सां पढ़ंदो वठंदो। ऐं घरड़नि में ईअं ॻोठनि में पोइ जेके औरतूं हूंदियूं, ख़ासि करे नंढड़ो जो हूंदो न, घर में जीअं ॿारु खेॾणु वेंदो आहे जी जी, त उन्हनि खे ॿुधंदो हुजनि त चवंदी आवाज़ु त ॾाढो नंढड़े हलो आहे। पोइ चवंदी सलमान खां वेही नातूं ॿुधो। जी। पोइ सभ खां पहिरीं मां जेकी मूंखे नात यादि हुई उहा यादि हुई मखणो फ़क़ीर महर जी जी। नात हुई इहो सूर जुदाईअ जो दिलि में हॾे, मां मदीनो शहर न अचां छॾे। वाह वाह।
उन ॻोठ खां पोइ वरी असां नसीराबाद में आयासीं। नसीराबाद मुंहिंजा नानाणा रहंदा आहिनि। अच्छा पोइ मूं प्राइमरी जी तालीम नसीराबाद में उते कई आहे। उते जीअं आयासीं त उते प्राइमरी तालीम पहिरीं खां 5 दर्जे ताईं ऐं क़ुर पाक जी तालीम बि मूं उते हासिलु कई। जी असांजो उस्तादु हुयो हज़रत अल्लामा जनाब साईं हाफ़िज़ ग़ुलाम शबीर हुसैनी साहिबु। जी। साईं जन माशाल्लाह हाल हयात आहिनि, अल्लाह करीम उन्हनि खे ख़िज़री ज़िंदगी अता करे। आमीन। मां क़ुर पाक उन्हनि वटि पढ़ियमि। पोइ उते साईं जो बि मूंसां साथ हुयो घणो। पोइ साईं मौली साहिबु हुयो जी जिते जलसनि में प्रोग्रामनि में दावतूं मिलंदियूं, वॾनि वॾनि उलमान जूं या पीर साहिबान जेके ईंदा हुया उन्हनि में साईं मूंखे वारो वठी ॾींदो। पोइ मां अहिड़े तरीक़े सां हिकु जलसे में ॿिए जलसे में जो नात थी वई त हूअ वाए थी वई त हिकिड़ो नंढड़ो ॿारु 8 सालनि जी उमिरि वारो ऐं छा त आवाज़ मुंहिंजा सन्हा हूंदा जी जिया। उन खां बाद में बसि करम थी वियो ऐं यादगार इहो पोइ रहियो वाक़ियो ऐं दुआ ऐं कामयाबियूं उतां मिलियूं जो वारां जे शहर में तालको वारां जी जी उते प्रोग्राम हुयो ऐं वॾो जलसो हुयो, इज्तिमा हुयो। प्रोग्राम कंहिंजो हुयो? सिंध जी अज़ीम शख़्सियत बल्कि पाकिस्तान पूरे आलम इस्लाम जी 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 आले नबी औलाद अली हज़रत क़िबला सैयद कंबर वारा साईं महबूब मुर्शिद हुसैन सुभान अल्लाह। उन्हनि जो साईं जन जा तव्हां इज्तिमा ॾिसंदा हो त प्रोग्राम वॾा हूंदा आहिनि, हज़ार जी तादाद माण्हू में। पोइ साईं जन जो प्रोग्राम हुयो उते बाबा मूंखे तयारु करायो। जी मां दस्तार ॿधी ईअं ई अछो लिबास हुयो, अछी दस्तार। उते जीअं प्रोग्राम में पहुतासीं त साईं जन जा साहिबज़ादा जी जी क़िबला साईं हाफ़िज़ साईं अताउल्ला शाह बुखारी दामद बरकातुहुल आलिया जी साईं। पोइ उहे स्टेज ते हुया। पोइ बाबा उन्हनि सां मिली करे उनखे अर्ज़ु कयो साईं नंढड़ो आहे नात पढ़ंदो। पोइ बाबा साईं जन जे जलसे में मूंखे नात जी सआदत सुभान अल्लाह। पहिरीं माना वॾे कंहिं इज्तिमा में प्रोग्राम में उहा शाइरी बि मुंहिंजे वालिद साहिब जी वधी सूर विया आहिनि। मदीने जा साईं वाह ॾींहं दां कंहिंखे तो वटि आया दाई दर्द भरी नात हुई। जी उते इहा मूं नात जो पेश कई। हिकिड़ो नंढड़ो ॿारु इहा नात पढ़े इल्तिजा पुकार वारी वधी सूर विया आहिनि मदीने जा साईं। वरी मां हिते छो जो असां अक़ीदा अहले सुन्नत आहे त असां पीरो मुर्शिद जेके आहिनि असांजा जी मददगार रहिया आहिनि बिल्कुलु। पोइ मां उते उन नात में इहे बि लफ़्ज़ पढ़ां पियो त वधी सूर विया आहिनि कंबर वारा साईं ॾींहं दां कंहिंखे तो वटि आया त साईं करीमन जॾहिं बि तव्हां अॼु ताईं ॾिसंदो वीडियोज़ में त जॾहिं का नात हलंदी आहे त साईं जन ईअं रोअंदा आहिनि। बिल्कुलु साईं जन ॾाढो रोना साईं जो रोना त पूरी जमायत रोनी। इन हद ताईं नात लॻी, एॾी नात लॻी जो मां नात पढ़ी जीअं लथमि त साईं जन सां वञी मिलियमि त साईं जन पंहिंजे भाकुर में करे पूरा 5 मिंट वाह साईं जन इहे दुआऊं पिया ॾियनि त बचा अलाह साईं तोखे अञा वधाईंदो। वाह साईं। बसि उहे अलाह जे वली जे जेके अल्फाज़ अलाह करीम जी बारगाह में क़बूल ऐं मक़बूल थिया। ख़ुशि नसीब आहे जो नंढड़ी उमिरि में मुर्शिद गले लाइ ऐं इहा त ख़ुशि अल्हम्दुलिल्लाह। उन खां बाद में पोइ सिलसिलो जीअं शुरू थियो जी, जी। नाज़ प्रोडक्शन जी माशाअल्लाह मशहूरु कंपनी सिंध जी उते मूं पहिरियों एल्बम कयो। उन खां पोइ 8 एल्बम लगातार उन में कया। उन खां पोइ वरी मूंखे टीपी थर प्रोडक्शन जी ऑफर आई। जी साईं। उन खां पोइ मूं उते हिकिड़ो एल्बम कयो उर्दू में। जी साईं। उर्दू में टीपी में जेको एल्बम मूंखे त टीपी वारनि जो रिलीज़िंग पूरे पाकिस्तान में जी जी बिल्कुलु। हुन में तमामु घणी मक़बूलियत मिली जंहिंजे हिसाब सां मूं बलोचिस्तान में सिंध में पंजाब ताईं जी साईं असांखे प्रोग्राम मिलिया ऐं प्रोग्राम वञी कयासीं। माशाअल्लाह माशाअल्लाह। जी दोस्तो तव्हां साईं जन जी सॼी ज़िंदगी बाबति ॿुधायो तव्हांखे त नात ख़ानी जो आगाज़ कॾहिं खां कयो ऐं पहिरियों दफ़ो पंहिंजे मुर्शिदनि साईं जे दरबार में साईं नात पढ़ी। इंशाअल्लाह मज़ीद गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रखंदासीं। पुराणियूं यादूं साईं तव्हां खां इहो सुवालु आहे त उहा तव्हांजी कहिड़ी नात आहे जंहिंजे पढ़ण सां तव्हांखे सॼी सिंध तोड़े पाकिस्तान में मक़बूलियत मिली हुजे? हा माशाअल्लाह। ऐं नाज़ में मूं एल्बम कयो पहिरियों जी। पर नाज़ खां पहिरीं उन टाइम KTN चैनल जी जी असांजी सिंध जो सिंधी ॿोली जो पहिरियों सिंधी चैनल खुलियो। हा उते मूं नात पेश कई महबूब मदीने वारा सुभान मुंहिंजा ॾुखड़ा लाहियो मुंझारा मूं गुनाहगार गंदड़े जा ए बॾकियो सारा। इहा अॼु ताईं मां जिन जलसनि में वेंदो आहियां त जेके उहे उन टाइम जा पुराणा ॿुधंदड़ जी जी भेनरियूं या जेके फ़क़ीर हुआ माशाअल्लाह पोइ अॼु ताईं प्रोग्रामनि इहा फरमाइश ज़रूरु कंदा आहिनि। पहिरीं कामयाबी जी जेकी शुरूआती नात आई आहे मीडिया ते माशाअल्लाह। उन खां बाद में जेकी ॿियो नंबर नात हुई उहा आई जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सुभान अल्लाह मां सोणे नबीअ जो ग़ुलाम आहियां। वाह वाह।
माशाल्लाह साईं जन जी इहा नात जेका हुई तमामु उन मक़बूलियत माणी अॼु ताईं जेको पढ़ंदो आहे त माना आशिक़ रसूल उन जी दिलि बाग़बार थी वेंदी आहे। साईं इहा असांखे बि माना फरमाइश थींदी आहे काफ़ी महफ़िलुनि में त इहा नात ॿुधायो। माशाल्लाह तमामु बहितरीनु नात आहे। ऐं उन खां बाद में त माशाल्लाह लॻातार कंटिन्यू पोइ एल्बम हलंदा रहिया, सिलसिलो हलंदो रहियो। पोइ त काफ़ी सारियूं तव्हां ॿुधियूं हूंदियूं नातियूं, मनक़बतूं ऐं ॿेड़ा थींदा पार दस्तगीर जे करे। इहा त अॼु ताईं उर्दू स्पीकिंग वारा पढ़ंदा नात खां सभई था ॿुधंदा हूंदा, सभु पढ़ंदा। तव्हांजा साईं टोटल एल्बम घणा आयल आहिनि? एल्बम अलहमदुलिल्लाह हाणे 56 एल्बम हिन 2020 में मुहर्रम हराम जो रिलीज़ थींदो। माशाल्लाह उन में घणियूं मनक़बतूं आहिनि, घणा कसीदा? हिन में असांजो रिकॉर्डिस्ट जेको आहे राहू वासे, माशाल्लाह अलाह सी हुनखे शादो आबाद रखे, जी सलामत रखेसि। पाकिस्तान में हुनजी वॾी महिनत आहे साईं ऐं पूरे पाकिस्तान में हुन हींअर वॾो नालो कमायो नंढड़ी उमिरि में। असांजी उमिरि जो आहे, तव्हांजी उमिरि जो बिल्कुलु वॾो हुन नालो रोशन, अलाह से हुन नालो रोशन कयो आहे। त उहो मूंखे चवे पियो हिन दफ़े बि त मुंहिंजे स्टूडियो में कंहिं बि ईअं नाहे कयो तूं वाहिद नात ख़्वाना जो 15 ऐं 16 17 नातुनि जो तो आगाज़ कयो आहे हिकु एल्बम में। पोइ त बाद में वरी जीअं जीअं आयूं त सभिनि शुरू कयूं। हाणे हिन दफ़े मूं छा कयो आहे त हिन दफ़े बि तक़रीबन जॾहिं मां सिलेक्शन कंदो आहियां, अव्हांखे ख़बर आहे जी बिल्कुलु, त हिकिड़ा माण्हू सिलेक्शन कंदा आहिनि त पंहिंजी ID ते, फेसबुक ते, व्हाट्सअप ते वॉलपेपर ठाहे रखंदा आहिनि ऐं रखंदा आहिनि त फलाणो एल्बम कयूं था, सिलेक्शन जारी आहे, राब्तो कयो। सही सही। मूं तव्हां ॾिठो हूंदो या अल्हम्दुलिल्लाह तारीख़ आहे त मूं कॾहिं बि इहो वॉलपेपर न आहे रखियो माशाल्लाह त सिलेक्शन जारी आहे, शाइर राब्तो कयो। छाकाणि जो अल्हम्दुलिल्लाह मां लिकी सिलेक्शन कंदो आहियां, उन जे बावजूदि 20 25 30 शाइर थी वेंदा आहिनि। वाह वाह। नात बि हूंदी आहे ऐं जेको पंहिंजो वीचारा ख़र्चो बि भरण जे लाइ तयारु हूंदा आहिनि। बिल्कुलु पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ख़बर अथव हिकिड़ो एल्बम हिकिड़े महीने में 30 नातूं त मां न पढ़ी सघंदा। हक़ीक़त पोइ उतां चूंडे मख़सूस जेके दोस्त हूंदा आहिनि, पोइ 14 15 16 17 ताईं रखंदा आहियूं। वाह वाह माशाल्लाह। अल्लाह साईं तव्हांखे आबाद करे, अञा मज़ीद कामयाबी अता फरमाए। आमीन। असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। तव्हांजी साईं नात ख़ानी खां अलावा कहिड़ी मसरूफ़ियत आहे? नात ख़ानी खां अलावा हींअर ताईं काई बि न आहे यार। अच्छा। छो जो 8 सालनि जी उमिरि खां सरकार जी ग़ुलामी, नौकिरी नसीब जो थी, बिल्कुलु, त हाणे ॿियनि तवजो वञे न पियो त मां छा कयां, कहिड़ो कमु कयां। जी जी। ऐं सरकार जे सदके बसि अल्हम्दुलिल्लाह महबूब जो ज़िक्र कंदा आहियूं, रब करीम झोलियूं भरे छॾींदो आहे। वाह वाह। पाण बि खाईंदा आहियूं, ॿचड़नि खे बि खाराईंदा आहियूं ऐं ख़ुशी सां ईअं घुमंदा आहियूं जो दुनिया वारा ईअं ॾिसंदा आहिनि, चवंदा आहिनि अलाए ज़मींदार आहिनि, अलाए ऑफिसर आहिनि, अलाए छा आहिनि। पर हुज़ूर जो जेको ग़ुलाम आहे उहो सभिनि खां वधीक अहमियत। बिल्कुलु साईं बिल्कुलु। महबूब जेको दर जो नौकर आहे जी जी, उन उहो बादशाहनि ऐं अमीरनि खां बि वधीक आहे। जी जी माशाल्लाह। पुराणियूं यादूं तव्हां नात ख़ानी खे माशाल्लाह टाइम ॾेई रहिया आहियो, त उन खां अलावा दीन जी कहिड़ी ख़िदमत कंदा हो या दीन जा कमकार? साईं अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे अल्लाह करीम जा लख एहसान, मदीने वारे साईं जा ऐं कामिल मुर्शिद जूं निगाहूं ऐं दुआऊं। त दीन जो मुस्तफ़ा जी सना झर झंग में ॾियण इहो दीन जो कमु आहे। बिल्कुलु। पर उन खां अलावा इहो वाक़ई तव्हां ज़रूरी सवाल कयो आहे त उन खां अलावा हिकु नात हर को वञी पढ़े थो, वञी स्टेज ते नात पढ़ी ऐं नज़राना बि माण्हू वठे थो, गुज़र सफ़र बि करे थो ऐं दीन जे लाइ माण्हू छा थो करे मसलक जे लाइ। त मां तव्हांखे वॾी हिकु मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त अल्लाह करीम जेका कमु वठंदो आहे न, त जंहिं बि बंदे खे सिलेक्ट कंदो आहे, मुंतख़िब कंदो आहे, हर बंदे ते हुन जा विरहायल कमु आहिनि। जी। मां नंढड़ी उमिरि में लाड़काणे में मुंहिंजी 15-16 साल उमिरि, त इहो वॾो एज़ाज़ आहे त लाड़काणे जे शहर में तंज़ीम नौजवानान मसलक अहल सुन्नत जे नाले सां तंज़ीम ठही। उन में असांजा काफ़ी उलमा, हुफ़ाज़ किराम, नौजवान जेके हाफ़िज़ मस्जिदुनि जा, उन्हनि हिकिड़ी तंज़ीम ठाही त जे शहरी ज़िले लेवल ते हिकिड़ो इतिहाद हुजे ऐं जीअं असां पंहिंजो शहर में, पाड़नि में, मॉलनि में वञी करे हिकिड़ो दीन जो कमु कयूं। उन्हनि बि सोचियो त हाणे ज़िले जो, डिस्ट्रिक्ट जो सदर कंहिंखे चूंडियो। जी साईं। हाणे उन टाइम नंढड़ी उमिरि में 15 सालनि 16 सालनि जी उमिरि में इहो एज़ाज़ आहे त हुफ़ाज़ किराम, बाशर, उलमा किराम, उन्हनि बि तंज़ीम नौजवानान मसलक अहल सुन्नत जो लाड़काणे ज़िले जो सदर मूंखे चूंडियो। वाह वाह। हिन ॾींहुं मां नंढड़ो माशाल्लाह, पर हुननि सम्झो त सदर हिन कयो, इहा सरकार जी महिरबानी, मदीने वारे साईं जी महिरबानी। उन खां पोइ वॾो एज़ाज़ इहो आहे अल्हम्दुलिल्लाह त तहरीक लब्बैक या रसूल अल्लाह TLP
जी तहरीक लबैक पाकिस्तान हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह पूरी दुनिया में बिल्कुलु ऐं पाकिस्तान जे हिसाब सां मज़हबी तंज़ीमुनि में पहिरें नंबर ते आहे। पहिरें नंबर आहे बिल्कुलु सियासी तंज़ीमुनि ते चौथे नंबर ते आहे, मुल्क जी वॾी में वॾी पार्टी। जी त उन जो डिस्ट्रिक्ट लाड़काणे जो अल्हम्दुलिल्लाह मूंखे प्रेसिडेंट चूंडियो वियो आहे TLP जो। जी जी उन खां वरी पहिरीं विच में 2012 हुयो 13 इन में बि तहरीक मिनहाजुल क़ुरान में कंबर शदात कौर जो मूंखे ज़िले जो सदर चूंडियो वियो। सुभान अल्लाह यानी मुख़्तलिफ़ अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से मूंखां कम वरिता माशाअल्लाह ऐं मां पंहिंजे उन ज़िले जे हिसाब सां सदर जी हैसियत सां मूं पंहिंजे लाड़काणे में उन तंज़ीमुनि सां केतिरो कमु कयो जी उहा उन्हनि तंज़ीमुनि वारनि खे बि ख़बर आहे। माशाअल्लाह ऐं उन खां पोइ हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह साईं असांजा मुर्शिद करीम सोना कंबर वारा उन्हनि जा साहिबज़ादा जी आलिम बाअमल हज़रत अल्लामा शेर हुसैनियत साईं सैयद नसरुल्लाह शाह बुखारी हुसैनी दामत जी, बरकातुहुल आलिया उहे तंज़ीम इस्लाल फ़ुक़रा हुसैनिया जा सदर आहिनि मरकज़। जी साईं उन अल्हम्दुलिल्लाह साईं जन लाड़काणे में जीअं तशरीफ़ फरमा थिया त लाड़काणो असांजो मरकज़ आहे। जी सियासी हिसाब सां बि अव्हां ख़बर आहे त मरकज़ आहे बिल्कुलु बिल्कुलु ऐं दीनी तंज़ीमुनि जे हिसाब सां लाड़काणो हिकिड़ो मन गॾु रहियो आहे हर हिसाब सां। जी जी लाड़काणो सिंध जी जान आहे, बिल्कुलु शहीदनि जो शहर बि आहे। हा त उते अल्हम्दुलिल्लाह असां हुसैनी जमात जी वॾी पज़ीर आई आहे, अक्सरियत आहे घणी, अच्छा तमामु घणी अक्सरियत। ईअं खणी चइजे त हले त जीअं देवबंद बि हिकु पासे ॿई हिकु पासे रखे जन हुसैनी जमात खे हिकु पासे रखे वाह, एॾी अक्सरियत आहे। माशाअल्लाह उते अल्हम्दुलिल्लाह साईं जन मूंखे तालके जो सदर चूंडियो, वाह तालके लाड़काणे। सो इहे ख़िदमतूं अल्लाह करीम वठंदो अचे पियो, इहो एज़ाज़ आहे मुंहिंजे लाइ। मां जी, चवंदो आहियां वॾो ख़ुशनसीब आहियां जो दीनी तंज़ीमुनि में इहे मूंखे सआदतूं मिलंदियूं आहिनि। माशाअल्लाह अल्लाह ताला खां दुआ आहे त तव्हां हमेशह सरकार जी ग़ुलामी ॾींदा आमीन, पियो, आमीन। सॼी ज़िंदगी इन इश्क में गुज़ारियो। पुराणियूं यादूं साईं ॿियो काफ़ी माण्हू जेके आहिनि चवंदा आहिनि त नात ख़ान जेके आहिनि पैसा ॻाल्हाए पोइ था अचनि, असां महफ़िल करायूं था, उन्हनि जे बारे में तव्हां छा चवंदा हो, या तव्हां फीस ॻाल्हाए वेंदा हो, या इन जे बारे में थोरो ॿुधायो। फीस साईं शाहनवाज़ भाई, जी फीस माना मुक़ररु शइ हूंदी आहे, जी उहा अलॻि थी वई। ऐं जॾहिं दावत मिलंदी आहे, प्रोग्राम मिलंदा आहिनि त उन्हनि खे चवंदो वापार त हुजे, हा इहा अलॻि शइ आहे। ॾिसो न वॾी ॻाल्हि इहा आहे असांजी सिंध में, मां जर्नली तौर ते ॻाल्हि थो कयां, सिंध में जी कोई बि हाणे असां केतिरा ई वाक़िया थिया आहिनि, हिकिड़नि जी, माण्हुनि जी। शादियुनि में तोरनि जी महफ़िलुनि में असांजा प्रोग्राम रखाया, जी उते असां वियासीं, उहे वीचारा ईअं रोई रोई माना आख़िर में 5,000 या 10,000 ॾियनि, ठीकु आहे। हा उन साॻे माण्हू जी एनी शाहिदनि केतिरा ई दोस्त, मां नाला नथो खणां, जी जी उन साॻियनि माण्हुनि जे लाइ दोस्तनि ॿुधाए त भाई हिन फलाणे फ़नकार खे घुरायो 1.5 लख ॾेई। इन ई माण्हू जेको दीनी प्रोग्राम करे उन जे लाइ 5,000 ॾियण बि उनखे माना वॾा आना पोइ उते वठी दाऊं कंदा, वावेला हा। कंदा, पर इहो न सोचींदा त यार हीअ 5,000 या 10,000 असां ॾींदासीं त इहा अल्लाह उनजे हबीब जी बारगाह में पेश बिल्कुलु कयूं, साईं बिल्कुलु अल्लाह उनजे हबीब जे जी। हुज़ूर में था ॾियो, इन नियत सां तव्हां ॾियो। पर हुननि जो डायरेक्ट तासिर इहो वेंदो नात ख़ान पैसा था वठनि, ॾिसो हा। गुनाह आहे, हा। अहिड़ो आहे हीअं, या वरी ईअं बि चवंदा आहिनि उलमा किराम मौलवी ॾिसो हेॾियूं फीसियूं था वठनि, सभ खां वधीक त मौलवी साहिबान वठंदा आहिनि। ऐं उन खां पोइ उर्दू नात ख़ान आहिनि, हा उहे हाणे असांजे शहरनि में सिंधी नात ख़ाननि ते अटैक थींदो आहे जी त भाउ फलाणो माण्हू 10,000 थो वठे, फलाणो माण्हू 5,000 थो वठे, तव्हां असांखे 5,000 ॾियण में बि दाऊं था कयो, उर्दू नात ख़ाननि खे तव्हां 50,000 नथा ॾियो, बल्कि तव्हां इन नियत सां ॾियो, भले जे करे ॾियो था इन नियत सां ॾियो त भाउ हुज़ूर जे सदके में था ॾियो, वाह सरकार जे सदके में था ॾियो, महबूब जे सदके में था ॾियो। भला ईअं त कोई ॾिसो भाउ खे 1,000 नथो ॾिए, हक़ीक़त आहे कोई बि राह वेंदड़ हूंदो या बिल्कुलु। दोस्त हूंदो, ईअं तव्हांखे का न, न। घुरो दोस्त खे चवंदो भाउ 5,000 ॾे, चवंदी कीअं ॾियां, उधार ॾियां या ॿिए हिसाब सां ॾियां। हुज़ूर जो सदको आहे गंज ऐं तो इहो बना इन तासिर खे बसि ख़तमु कयो वञे। अच्छा जेके माण्हू चवनि था न भाई नात खां फीस छो था वठनि, मौलवी फीस छो था वठनि, पुराणियूं यादूं ॿियो साईं काफ़ी जेके नवां नात ख़ान हूंदा आहिनि उहे इहो बि सुवालु कंदा आहिनि त नात ख़ाने में आवाज़ या सुर ठाहिण लाइ छा खाइजे, उन्हनि जे बारे में थोरो। असां 2014 में लाड़काणे में मूं अकेडमी खोली, जी साईं मदनी नात काउंसिल, तव्हांजी ज़हन मां बि गुज़री हूंदी जी, हुन जी, टाइम बिल्कुलु, 2014 में बिल्कुलु। अल्हम्दुलिल्लाह। पोइ उते माशाल्लाह मूं नंढनि ॿारनि खे न, छो कि नंढा ॿार मां क़ुरान पाक जी तालीम स्कूल ते तवजो ॾियनि, बिल्कुलु वॾा नौजवान 17-18 सालनि जी उमिरि जा, 15-16-17-18 19 सालनि जी उमिरि जा, उन माशाल्लाह काफ़ी हिफ़ाज़ किराम ऐं यूनिवर्सिटियुनि जा छोकिरा आया। पोइ उन्हनि खे उते हिकिड़ो हूंदो असांजो शागिर्दु हुयो, पोइ हुनजो आवाज़ु वीचारे जो
कुझु ईअं हूंदो पर इश्क त हुयो न। बिल्कुलु। पोइ उहो मूंखे चवंदी साईं आवाज़ु कीअं ठाहियां। पोइ सभ खां पहिरीं त जीअं असां वॾड़नि खां ॿुधो आहे सबक़ जेके मिलनि त भई सुबुह जो उथी करे बावज़ू थी नमाज़ पढ़ी ऐं रियाज़ कजे। रियाज़ ते महिनत कजे। उन खां पोइ ॿी वॾी शइ आहे केयर रख जेका मुंहिंजो वालिद साहब मूंखे नंढड़ाप में ॾाढी कराई। एतिरी कराई जो मां सिकंदो हुयुमि त पेप्सी बोतल जो ज़ाइक़ो छा थियो ऐं बिरयानी जो ज़ाइक़ो छा थियो। हाणे त हर शइ हली वई। हाणे त हर शइ था खाऊं, हर शइ था खाऊं। काई रख न आहे, बसि हिन महिल हुज़ूर जी नज़र आहे सरकार। बिल्कुलु साईं। ऐं रख करणु खपे। बाक़ी इहो त ठाहे जे कीअं सभ खां पहिरीं शानवाज़ साईं अलाह करीम जी अता आहे। बिल्कुलु कुदरती जेकी ॾात हूंदी आहे न उहा हिकिड़ी कुदरत जे तरफ़ां अता थियल हूंदी आहे। ऐं ॿी त वरी जंहिंखे आवाज़ु कंहिंखे न हूंदो आहे कि महिनत कंदा आहिनि, ठाहिण जी कोशिशि कंदा आहिनि। बाक़ी ठाहिण जे लाइ आवाज़ खे ठाहिण जे लाइ अहिड़ी का शइ अञा न आई आहे। टेक्निक बि वॾी तरक़ी कई आहे। मैसेज कंदा आहिनि ॿियो त आवाज़ बेसुरो हुजे त भले कारा मिर्च खाए छा बि करे बाक़ी पीए कुझु बि थिए त कुदरत जी अता आहे। बाक़ी इश्क जेको आहे न उहो आवाज़ खे न आहे ॾिसंदो। बिल्कुलु साईं। महबूब जेको इश्क आहे न मदीने वारे साईं जो उहो आवाज़ जो मोहताज न हूंदो आहे। उहो मोहताज हूंदो आहे हिन जो दिलि जो ऐं इश्क जो। पोइ उते मुंहिंजो शागिर्द न सुधीर तुनियो उहो वीचारो आवाज़ हुनखे न हूंदो हुयो पर पोइ कॾहिं कॾहिं ॿिया जेके वेठा हूंदा न उन्हनि जा ॾाढो छकी थींदो। पोइ मां हुनजी हौसला अफ़ज़ाई कंदो। मां चवंदुमि तूं आवाज़ ते न वञ, तूं इश्क ते वञ। तूं हुज़ूर जो उम्मती आहे। ईअं न आहे त आवाज़ वारा तारीफ़ कनि। बिल्कुलु हुज़ूर जो हर उम्मती हर कलमे पढ़ण वारो मुस्तफ़ा जी सना करे तारीफ़ करे। उहा नज़्म जी सूरत में हुजे, नसर जी सूरत में हुजे, सुर जी सूरत में हुजे, आवाज़ कहिड़े अलहमदुलिल्लाह सरकार जी सना त सना आहे। काफ़ी नात खान इहो ई असांखां पुछंदा आहिनि त पोइ उन्हनि जे लाइ बि हिकु बहितरीनु तव्हांजो मैसेज थियो उहे हिन ॻाल्हि ते अमल कनि त तव्हांजो आवाज़ भली भलो न हुजे पर सरकार सां मोहबत माण्हुनि खे तव्हां न ॾिसो सरकार जी हाल त असां में बि न आहे। ख़ुदा जो कसम यकीन कयो कॾहिं बि मां न कई आहे, गुरूर न कयो आहे, तकबुर न कयो आहे। ऐं अॼु ताईं मां पाण खे अदना में अदना नंढड़ो हिकिड़ो नंढड़ो नातख़्वां सम्झंदो आहियां त बसि इहा हुज़ूर जी ड्यूटी क़बूल पवे ऐं सरकार जेकी नज़र आहे इहा नज़र आहे, महिरबानी आहे। माशाअल्लाह साईं। अलाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हांजी आजिज़ी असांखे बि तमामु घणी पसंदि हूंदी आहे। असां पर फुट बि तव्हांजी तारीफ़ कंदा आहियूं त तव्हां बिल्कुलु जेके तव्हां परस्तारनि जा कहिड़ो बि माण्हू हुजे न तव्हां सां ॻाल्हाए थो या तव्हां हुनखे लख इज़तूं ॾियो था जीअं असांखे अॼु तव्हां टाइम ॾिनो आहे। असां रुगो भाइरो असांजा पुराणो तालुक़ु आहे। बिल्कुलु साईं। मूंखे यादि आहे जॾहिं तव्हांजी नंढी एज हुई मां पंजी क्लास में पढ़ंदो हुउमि। तव्हां मस्जिद किरे में आया हो साले साईं मोहम्मद साले कीरियो साहब उनजे प्रोग्राम ते आयो त मां उते तव्हांखे वज़ू बि करायो हुउमि पंहिंजे हथनि सां। तव्हांखे यादि न आहे मां बि तव्हांजो जेको आहे पुराणो हिकिड़ो जीअं परस्तार चाहींदड़ आहियां। इंशाअल्लाह ही मोहबत जेका आहे हमेशह जारी रहे। अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे। साईं ॿियो असांजे मौजूदा हालात में सिंध में जेके नात खान इताद जूं तंज़ीमूं जारी थी चुकियूं आहिनि इन्हनि जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा हो? माशाअल्लाह इहे सभई जिन जिन बि इताद ठाहिनि इताद मुंहिंजे ख़्याल 2 ठही चुका आहिनि। टे जी धमकी हुई पर उहा टरी वई जीअं इंडिया ऐं पाकिस्तान जी धमकी हूंदियूं आहिनि उहा ख़ैर सां टरी वई। तंज़ीमुनि वारा असांजा मोहसिन आहिनि छो जो जेकी पहिरीं तंज़ीम ठही उन में बि जेके जेके माशाअल्लाह आहिनि सभई सीनियर आहिनि मोज़िज़। बिल्कुलु असांजा वॾा आहिनि। अलाह सां उन्हनि खे सलामत रखे। ॿी जेकी तंज़ीम जुड़ी उन में बि माशाअल्लाह सभई वॾड़ा आहिनि असांजा। बिल्कुलु। त उन्हनि जे लाइ नेक दुआऊं नेक तमन्नाऊं। बाक़ी पुराणियूं यादूं बहरहाल माना इहो आहे त ॿई तंज़ीमूं अलाह करे हलनि त सुठी ॻाल्हि आहे, हली बि आहिनि। पोइ पंहिंजे सिंध जे नातख़्वाननि जूं ख़िदमतूं कनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जेके मनसूबा मंशूर रखिया हूंदा त ज़रूरु उन्हनि में हिकिड़ा अनेक मंशूर हूंदा। उन्हनि जे बारे में छा चवंदा हो त हिकु थियणु घुरिजे? काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त इहे बि फ़िरका ठही विया, अलॻि अलॻि नात खानी थी विया। तव्हां छा चवंदा हो? हिकु थियणु घुरिजनि या हिकु थियनि त बहितर आहे। इतिहाद हुजे। ऐं उनखां पोइ जेकॾहिं इहा तंज़ीम जुड़ी आहे त तंज़ीम जा जेके मंशूर आहिनि त अलाह करे उन मंशूरनि ते अमल थिए। बिल्कुलु ऐं सभ खां पहिरीं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त सिंध में
तंज़ीम हुई न। जी साईं। पोइ मूं हीअ जेकी तंज़ीम जुड़ी आहे अॼु मां तव्हांजे साम्हूं इंकिशाफ़ थो कयां। जी साईं। ऑन दी रिकॉर्ड ॻाल्हि आहे। अच्छा साईं। हा कयां इंकिशाफ़ हा साईं तव्हांजे प्रोग्राम में। बिल्कुलु इहो इंकिशाफ़ थो कयां त तंज़ीम ठाहिण जो छा चवंदा आहिनि मक़सदु तंज़ीम ठाहिण जो जेको प्रोग्राम ॾिनो प्रोग्राम सलाह ॾिनी मशवरो ॾिनो उहो ॾियण वारो शख़्स मां हुयमि। हा वाह असांजो प्यारो दोस्त आहे मोहसन आहे साईं हाजी मखणो फ़क़ीर मां बिल्कुलु उहे रमज़ान में प्रोग्राम पिया कनि ऐं पंहिंजो जानज़ेब जो छोकिरो जी जानज़ेब जी जी पोइ साईं मूंखे कॉल कई त भाउ प्रोग्राम में अचो मूं चयो साईं मुंहिंजी जॻह जो कमु पियो हले मां न अची जी साईं। सघंदमि तो मसरूफ़ियत आहे। पोइ ॿी कॉल जॾहिं साईं कई त ॿी कॉल में साईं चयो त मूं नात अकेडमी खोली आहे। अच्छा साईं। मूं चयोमांसि साईं नात अकेडमी असां बि हलायूं आहिनि घणियूं थियूं उन सां को मक़सदु न थींदो बाक़ी जेकॾहिं मूं सलाह इहा इन बुनियाद ते ॾिनी जी साईं। त मूं चयो त सिंध जे अंदरि जेके फ़नकार आहिनि अदाकार आहिनि जी जी उन्हनि खे सिंध हुकूमत जे तरफ़ां सकाफ़त खाते तरफ़ां वज़ीफ़ो मिले पियो। हा साईं बिल्कुलु मिलंदा। के ग़रीब वीचारा लाचार फ़नकार आहिनि उहे वञी हॉस्पिटल्स में पवनि था इलाज उन्हनि खे अफोर्ड नथा करे सघनि जी। सिंध हुकूमत खां उहे लाखें कराइनि रुपया था। ॾिए थी साईं। मूं चयो इस्लामी जमहूरी असांजो पाकिस्तान आहे ठहियो ई ला इलाहा इल्लल्लाह जे बुनियाद ते आहे सुभान अल्लाह। आशिक़ रसूलनि जो वतन आहे त हिते न उलमा जी का अहिड़ी तंज़ीम आहे न नात ख़्वाननि जी अहिड़ी तंज़ीम आहे जी साईं। जिन में ठीकु आहे असांजा उलमा किराम अलाह साईं उन्हनि खे शादो आबाद रखे आमीन, जेके जेके आमीन। वॾी लेवल ते आहिनि फिनांशियली तौर ते जी जी पैसे वारा आहिनि उन्हनि खे त परवाह न आहे पर केतिरा ई ग़रीब जीअं पेशमाम हूंदा आहिनि जी साईं। उहे जॾहिं बीमार थी पवंदा आहिनि आख़िरी लाचारी वारी हालत में उनजो कोई बि वार करण वारो न हूंदो आहे। हा नात ख़्वान अलाए केतिरा तव्हां ॾिठा हूंदा वीचारा जी, झूना जी, नात ख़्वान हा ॿ टे ॾींहं मुंहिंजे ख़्याल तां हिकिड़े नात ख़्वान एड बि हलाई शायदि मदद वारी अच्छा साईं। शायदि तव्हां हलाई ऐं ॿिए कंहिं हलाई हा, अहिड़ो झूनो नात उहो ख़्वान शाइरो हिकिड़ो नात पांधन जो कयो। शाइर शाइर हा शाइर उहो त हा त उनखे त वरी फ़नकार जेके पंहिंजा हा। आहिनि उन उन्हनि सपोर्ट जा कनि सूर पियो रोए त बाबा त मेन जेको बुनियादी नुक़्तो न इहो हुयो त मूं जी। चयो साईं असांजा नात ख़्वान असां हक़ आहे इस्लामी मुल्क आहे असांजो हक़ आहे हिकिड़ी तंज़ीम ठाहे इन लेवल ते पोइ साईं चयो त वाह 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 जी तूं मूंखे सलाह ॾिनी आहे। वाह ऐं साईं चयो त पोइ पहिरीं जेकी मीटिंग थिए पई घोटकी में उन में बि मूंखे उन्हनि इनवाइट कयो पर मुंहिंजो को मसइलो हुयो असांजो मसइलो हले पियो जी जी उन मसइले जे दौरान मां न वञी सघियुमि उन ॾींहं ते फ़ैसिलो रखियलु हुयो जी जी असांजे अज़ीज़नि जो हुयो मां न वञी सघियुमि न वञण खां बाद में हिननि उते पंहिंजो ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभई वॾा हुया जी जी सभिनी वॾनि वेठा उहिदा उन्हनि उते विराए खयां अच्छा उन खां बाद में उन्हनि राब्तो कयो मूं चयो मां हाणे इख़्लाक़ी ऐं पंहिंजो जेकी बि सपोर्ट आहे मुंहिंजी तव्हां सां गॾु आहे जी जी बाक़ी हाणे हिते पेर असां झलियासीं तव्हां कम खे हलायो हा साईं इहो इंकिशाफ़ आहे वाह इहा आमदी रिकॉर्ड ॻाल्हि आहे मूं वटि कॉल्स रिकॉर्ड पयूं आहिनि माशा त तंज़ीम ठाहिण में जेको अहमद आहे उहो मुंहिंजो आहे वाह 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 इहा तव्हां बहितरीनु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई कंहिंखे ख़बर इहा ई न कंहिंखे हुई। ख़बर न आहे वाह वाह इहा कंहिंखे ख़बर न आहे इहा मां तव्हां सां सिर्फ़ु शेयर कई आहे माशाअल्लाह, ऐं ॿियो मुंहिंजे इहे- वेझनि दोस्तनि खे ख़बर आहे साईं इहे महिरबानियूं तव्हां असांखे पंहिंजो हिसो सम्झो था दिलि जूं ॻाल्हियूं ॿुधायो था अलाह तव्हांखे ख़ुशि रखे तव्हांजी मोहबतूं आहिनि ॿियो साईं अहिड़ो को ज़िंदगी में तव्हां सां वाक़ियो पेश आयो हुजे यादगार साईं ज़िंदगी में त ख़बर अथव हर माण्हू जी ज़िंदगी किथां गुज़री आहे बिल्कुलु पर असांजी ज़िंदगी जेकी आहे न तमामु हिकिड़ी वॾे बुरे हालातनि मां अच्छा ऐं तमामु गुरबत वारो दौरु तमामु दर्द वारो दौरु बसि पोइ अलाह करीम इन ई राह ते जी साबित क़दम रखियो ऐं हुज़ूर जे सदके में जेको सब्र कयोसीं उन सब्र जो फल मिलियो अल्हम्दुलिल्लाह अॼु मां तव्हांजे साम्हूं आहियां वाह वाह त अॼु जो कुझु बि आहे अल्हम्दुलिल्लाह अॼु यकीन कयो शानवाज़ भाउ त मां सफ़ा मिसकीन आहियां हींअर मां ग़रीब आहियां को अच्छा भाई। मां माल मिल्कियत न ठाही आहे जी जी ज़मीनियूं ॿनियूं ॿारहं नौकिरी मूंखे न आहे या को बिज़नेस बि न आहे साईं जी पर हिन वक़्तु एतिरो आहे शुकुर आहे अल्हम्दुलिल्लाह मुस्तफ़ा जे सदके जो मां चवंदा मां दुनिया में अमीर आहियां वाह वाह पंहिंजो घरड़ो आहे पंहिंजी गाॾड़ी आहे ऐं मुस्तफ़ा जो ज़िक्र फ़िक्र कयूं था इज़तूं मिलनि थियूं किरोड़े बिल्कुलु साईं इन खां वधीक बि छा खपे हा साईं बेशक सरकार जे सदके इज़त मिले त इहा वॾी ॻाल्हि आहे साईं अलाह तव्हांखे ख़ुशि रखे हमेशह असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ॿियो साईं परस्तारनि लाइ को मैसेज मुंहिंजो सभिनी दोस्तनि जे लाइ मैसेज इहो आहे हिन अॼु असांजो जेको दौरु आहे न हलंदड़ दौरु तमामु तेज़ थी वियो आहे जी साईं घणो सोशल मीडिया जे हिसाब सां बिल्कुलु त जेके बि दोस्त आहिनि असांजा परिस्तार हुजनि या जेके बि अहल इल्म आहिनि कलमे पढ़ण वारा आहिनि जेके बि सुभान मुस्लमान आहिनि हा वाह उन्हनि खे गुज़ारिश इहा आहे त महिरबानी करे ख़ुदा सोशल मीडिया खे इस्तेमालु कयो था पर सुठे हिसाब सां कयोसि जी जी
हिकिड़े सुठे मक़सद लाइ इस्तेमालु कयो ऐं ख़ुसूसन दीन इस्लाम जे लाइ इस्तेमालु कयो। वाह वाह। दीन इस्लाम जो पैगाम हुजे, प्रचार हुजे, महबूब जी तारीफ़ हुजे, ज़िक्र हुजे सरकार जो, ऐं ॿियो दीनदारनि जो क़दुरु कयो, उन्हनि जो ख़्यालु कयो, एतिराम कयो, अदब कयो। इन्हनि दीनदारनि जो अदब एतिराम सां अल्लाह करीम असां ऐं तव्हां सभिनि खे नवाज़ींदो, राज़ी थींदो। ॿियो साईं असांजे प्रोग्राम लाइ छा तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां पहिरियों जेको प्रोग्राम कयो मूं ॾे मोकिलियो तव्हां, जी जी, मां उहो ॾिठो, मुकमल ॾिठो ऐं ॾाढी ख़ुशी बि थी। ऐं अल्लाह करीम तव्हांखे शादोआबाद सलामत रखे। तव्हां नौजवान आहियो, तव्हां जूं महिनतूं आहिनि वॾियूं। मां तव्हांखे ॾिसंदो आहियां त तव्हांजी बि ज़िंदगी जेकी आहे उहा माना ईअं सिंधी में जीअं चइजे वांदी वांदी न आहे गुज़री। बिल्कुलु बिल्कुलु, कंहिं न कंहिं मक़सद सां, महिनत सां, पंहिंजो पोहे सां जी बिल्कुलु तव्हांजी गुज़री आहे। जी जी, अल्लाह करीम तव्हांखे ऐं असांजो प्यारो दोस्त तमामु बहितरीनु शाइर बि आहे। माशाअल्लाह। मां खणी ईअं चवां शाइर अहल सुन्नत सुभान फ़क़ीर जावेद मोराई साहब, माशाअल्लाह। अल्लाह करीम उनखे बि सलामत रखे। तव्हांजी न प्रोग्राम जी मुकमल जेकी बि टीम आहे, कैमरामैन हुजनि, डायरेक्टर हुजनि, तव्हां होस्ट आहियो, तव्हां सभिनि खे लख लख मुबारक। ख़ैर मुबारक, वॾी महिरबानी साईं। अल्लाह ताला तव्हांखे हमेशह आबाद रखे। असांजी दिलि बाग़बार थी वई, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं पंहिंजी ज़िंदगी जे बारे में मालूमात ॾिनी। अल्लाह ताला तव्हांखे हमेशह बुलंद मक़ाम ते पुॼाए। आमीन। पुराणियूं यादूं, पुराणियूं यादूं। साईं ॿियो तव्हां खां इहो पुछिणो आहे त जेके काफ़ी माण्हुनि जूं इहे शिकायतूं हूंदियूं आहिनि त नात ख़ान मिलनि कोन था, कॉल कोन था अटेंड कनि, या उन्हनि ॾे वञूं था उहे रवैयो हिकिड़ो अलाए कहिड़ो था अख़्तियार कनि जो असांजी दिलि ई माना भाॼी थी पए। तव्हांजा जेके परस्तार आहिनि या चाहींदड़ आहिनि उहे तव्हांखे कॉल कंदा आहिनि या उन्हनि सां मुलाक़ात कीअं टाइम ॾींदा हो? पहिरीं ॻाल्हि इहा त ही जेके बि सिंध वासी ऐं जेके बि माण्हू जी जी असांजी इज़त कनि था उहा सिर्फ़ु महबूब जे सदके में। बिल्कुलु। छो त न त असां वॾेरा आहियूं, न को MP MNA आहियूं, न को मिनिस्टर आहियूं। जी जी, छो जो मिनिस्टरनि जे कॾहिं अञा माण्हू लॻनि था इन लालच में, उन जे कॾहिं माण्हू दिली नथा लॻनि। जी जी, इन लालच में था लॻनि त यार अहिड़ो दौर आहे, दजाली दौर आहे, बेरोज़गारी आहे, त मन मन नौकिरी ॾेई विझनि। हा हा, बाक़ी MP MNA बि ख़ुशि तव्हां न थियो त को उनजो ज़ाहिरनि उनजो मिसाल इहो आहे त भले कहिड़े बि MP MNA जी क़बर ते वञो ऐं हेॾा अलाह वारे जी मज़ार ते वञो, सुभान आहे न फ़र्क़ु। बिल्कुलु तव्हांखे MP MNA जी क़बर ते को माण्हू वेठल न मिलंदा। बिल्कुलु साईं बिल्कुलु। उहे वेठल हूंदा हज़ारे माण्हू, सवे माण्हू त अलाह जे वलीअनि जे ऐं फ़क़ीरनि जे दरवाज़े ते वेठल। बिल्कुलु। त हीअ जेके इज़तूं पोइ जेके माण्हू कनि था, प्यार कनि था, इहे हुज़ूर जे सदके में था कनि। त असांखे जेको रवैयो आहे न, आऊं त नंढड़ो आहियां, अदना आहियां, त असांखे रवैयो अहिड़ो रखणु खपे जंहिंमां माण्हू ख़ुशि रहनि। बाक़ी हिकिड़ी आहे ॻाल्हि, मां उहा कंदुमि त माण्हू मूंखां शिकायत कंदा आहिनि, इहा कंदा आहिनि त साईं तव्हां WhatsApp ते जवाबु नथा ॾियो। अच्छा, हा, WhatsApp ते ऐं मैसेंजर ते तव्हां जवाबु नथा ॾियो। वाकई मां जवाबु न ॾेई सघंदो आहियां, छो जो खोलण सां ई ख़बर अथव अलाए 200-300 मैसेजिस अची वेंदा आहिनि। पोइ जेके सेव हूंदा आहिनि त उहे मां ज़रूरी ॿुधंदो आहियां त को ज़रूरी को मैसेज आहे। बाक़ी वाकई अलाए केतिरा नवां आहिनि, उन्हनि खां मां माज़रत थो कयां जिन जिन खे मैसेज असां जवाबु नथा ॾेई सघूं। त उन्हनि खां हिन प्रोग्राम शाहनवाज़ भाई जे प्रोग्राम जे ज़रिए उन्हनि खे हथ ॿधी माज़रत, नाराज़ न थींदा कयो। बाक़ी ज़ाहिरनि मुलाक़ातूं त उहा सभिनि खे ख़बर आहे त मुंहिंजी सोशल लाइफ रही आहे। बिल्कुलु साईं। छो मां तव्हांखे ॿुधायां त 15 सालनि खणी तंज़ीमुनि में जो मां रहियो आहियां। जी जी, त तंज़ीमुनि जे हिसाब सां तंज़ीमी जेको माण्हू हूंदो आहे न, जी उनजो ज़हन सोशल हूंदो आहे। बिल्कुलु। ऐं उहो जेकॾहिं सोशल हूंदो, 10 माण्हू उनजे सां गॾु हूंदा, सोशल न हूंदो न त उहो भले वेठो हुजे, भले खणी अरबपति हुजे, करोड़पति हुजे, 10 माण्हू बि न ईंदसि पोयां रैली में। हक़ीक़त आहे, माशाअल्लाह। ऐं असां ग़रीब अलहमदिल्ला कुझु बि न आहियूं, पर जॾहिं बि कॉल कंदा आहियूं, तव्हां ॾिठो हूंदो लाड़काणे शहर में मूं 14 अगस्त जे हिसाब सां हुजनि या काफ़ी सारियूं रैलियूं आहिनि, मुंहिंजी ID ते पयूं आहिनि, त उते सभई माण्हू, सभई नौजवान छोकिरा ईंदा आहिनि। इहो सिर्फ़ु महबूब जे सदके में। ऐं ॿियो उनखे ख़बर आहे त सलमान जी तबियत किरदारु कहिड़ो रहियो आहे। कॾहिं कॾहिं दोस्त अची वेंदा आहिनि लाड़काणे शहर में, त लाड़काणो मर्कज़ रहियो आहे न, सिविल अस्पताल चांडका, ॿियूं वॾियूं वॾियूं हॉस्पिटल्स, वॾा वॾा डॉक्टर्स हुते आहिनि। ख़ासि करे बलोचिस्तान जा या असांजे हेॾां हिन कुंड जा, सिंध जा माण्हू ईंदा आहिनि। पोइ वीचारा अधरात मधरात, हिकिड़ो असांजो हाफ़िज़ आहे, पंहिंजो अवाण हाफ़िज़ आहे, उन मूंखे राति जो 2 बजे कॉल कई। मूंखे छाजे लाइ? चई मां मुंहिंजी भाॼाई हॉस्पिटल में आहे, इमरजेंसी आहे, रतु खपे। मूं उन ई टाइम, राति जो सियारे जो टाइम, मुंहिंजो घरु अकेलो, पर मां निकितमि 2 बजे राति जो निकितमि। मोहम्मद रिज़वान असांजो दोस्त आहे, मोहम्मद रिज़वान शेख लाहौरी महल में, उनखे कॉल कई। ॿियो दोस्त आहे परवेज़, उनखे मूं कॉल कई।
ॿ दोस्त ॿिया बि हुआ उन्हनि खे मूं कॉल कई मूं चयो हलो हिनखे रतो ॾियणी आहे हुननि चयो 6 साईं 2 बजे राति जो भेण अहिड़ी सर्दी आहे मां शहर ॾियणी आहे मदद करणी आहे ऐं केतिरा ई दोस्त वीचारा ईंदा आहिनि उन्हनि खे हे मां इहो नथो चवां त मां तव्हांखे ॿुधायां त मां एतिरो भलो आहियां न न न शायदि इहो बि मक़सदु हुजे त मन जीअं ॿिया ॿुधनि त उन ते असरु थिए बिल्कुलु त जे उहे बि अहिड़ियूं ख़िदमतूं कनि हक़ीक़त आहे ऐं कंदा हूंदा असांखां वधीक पर दोस्तनि जो फ़र्ज़ु हूंदो आहे जेके दोस्त आहिनि न तव्हां उहा कॾहिं बि कोई बि तव्हांखे कमु चवे न सम्झो त उहो तव्हां में हुज सम्झी थो हा साईं बिल्कुलु ऐं उनजी हुज उनजो जेको अर्ज़ु आहे उन टाइम अर्ज़ु हूंदो आहे उहो अर्ज़ु गुज़ार हूंदो आहे साईं मुंहिंजो हे कमु आहे हे कमु कयो त इहो तव्हां ख़ुशि थियो त अलाह करीम तव्हांखां कमु कराए थो बिल्कुलु ऐं ख़ुशी ख़ुशी करे उहो कमु कयो ख़िदमतूं कयो ऐं परिस्तारनि सां दोस्तनि सां रवैयो अहिड़ो हुजणु खपे जो ॾुखे वक़्त में या सुखे वक़्त में जी तव्हांजे पोयां हुजूम हुजनि पुराणियूं यादूं माशाल्लाह तव्हां साईं जन जी समूरी जेका हिकिड़ी यादगार गुफ़्तगू ॿुधी तव्हांखे सॼी ज़िंदगी जे बारे में साईं ॿुधायो त किथां नात ख़ानी शुरू कई कॾहिं आगाज़ कयो ऐं केतिरा एल्बम आयल आहिनि साईं जे मुर्शिदनि करीम या सॼो जेको बि आहे हवालो तव्हांखे ज़िंदगी जो ॿुधायो त तव्हां मज़ीद साईं खे दुआऊं कयो अलाह ताला साईं खे ख़ुशि रखे अञा वधीक सरकार जी सना कंदो रहे अञा मज़ीद एल्बम कढे ऐं साईं जे बचन खे बि दुआऊं कयो त उहे बि दीन जे कमनि में मसरूफ़ थियनि वॾा थी उहे बि सरकार जी मोहबत में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि असांजूं साईं जन सां दुआऊं गॾु आहिनि हीअ कुर्ब मोहबतूं सदाईं दाइम क़ाइमु रहंदा असांखे दुआउनि में यादि रखंदा आख़िरि में साईं तव्हांखे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदासीं त असांजे हक़ में ऐं असांजी सॼी टीम लाइ ऐं जेके प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि उन्हनि लाइ दुआऊं ख़ैर जी दुआ घुरंदा मुल्क पाकिस्तान जेके बि दोस्त असांखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे सभिनि खे गुज़ारिश त असांखे हिन शाहनवाज़ भाउ खे पूरी टीम खे दुआउनि में यादि कयो असांजे मुल्क प्यारे पाकिस्तान मसलक जे लाइ हमेशह दुआगू रहंदा ऐं दुआ त असां बसि हुज़ूर जो सदको वसीलो ॾेई करे घुरूं था अल्लाह करीम क़बूल ऐं मक़बूल फरमाए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहलि बैति व अज़वाजिहि व बारिक वसल्लिम अलैहि या रसूलुल्लाह अंज़िर हालना या हबीबल्लाह इस्मा क़ालना इन्ननी फ़ी बहरहन मवरकुम खुज़ यदी सहलना अशकालना करीमा बेबख्शाए बरहाल माँ के हस्ता मसीर कमंदे हवा नदारे मुग़ैरस तू फरियाद रस आमीन तू ही आसियारा ख़ता बख्शो बस निगहदार महाराज राह ख़ता निगहदार महाराज राह ख़ता ख़ता दर गुज़ारो सवाबन नुमा या रब बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना आमीन वाग़फिर लना ममदाया वासियल करमीम या अल्लाह पंहिंजे पाक महबूब जे सदके मदीने वारे साईं जे पाक ज़ुल्फ़नि मुबारकनि जे सदके में असां सभिनी जे हाल जे मथां रहम ऐं करम फरमा असांजे मथां मुसीबतूं मुश्किलातूं कर्ज़ मर्ज़ बीमारियूं दूर फरमा आमीन या अल्लाह बिलख़ुसूस असांजो प्यारो दोस्त शाहनवाज़ भाउ ऐं हिन प्रोग्राम जी पूरी टीम ऐं हिन प्रोग्राम खे जेके बि आशिक़ान रसूल जेके बि दोस्त अमड़ियूं भेनरियूं जेके बि ॾिसी रहिया आहिनि मुंहिंजा मौला उन्हनि जे दिलनि जा नेक इरादा नेक मक़सद क़बूल ऐं मक़बूल फरमा आमीन या अल्लाह असां सभिनी जे घरनि जे मथां असांजे अबे अमड़ भेनरुनि भाइरनि जे मथां असांजे बचड़नि जे मथां रहमतूं ऐं बरकतूं फरमा मौला उहे कम करा जंहिंमें तूं राज़ी तुंहिंजो दिलबर हबीब राज़ी मदीने वारे साईं जे सदके असां सभिनि खे हिन ई साल महबूब जे पाक रोज़े मुबारक जी हाज़िरी नसीब फरमा मुंहिंजा मौला जो दम जियारी पंहिंजे मुस्तफ़ा जी पाक ग़ुलामी में जियारे हिन ज़ुबान ते तुंहिंजे महबूब जी सना हुजे मूं आजिज़ मूं नाक़िस जूं हाज़िरियूं ही सना ख़ानी ही ड्यूटियूं ही ग़ुलामियूं पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मक़बूल फरमा मौला मुंहिंजे मथां ऐं मुंहिंजे बचड़नि जे मथां मुंहिंजे घर वारनि फैमिली जे मथां रहमतूं ऐं बरकतूं फरमा असांजे सभिनी दोस्तनि खे शाद व आबाद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन।